ऑल इंडिया सिंधी एकेडमिक कॉन्फ्रेंस में तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि जो स्वागत आहे। मां स्टेज ते कविता इसरानी जी, संगीता जी, निरंजन इसरानी जी, जूली तेजवानी जी, नरेश उदानी साहब, प्लीज स्टेज ते ईंदा। संगीता जी मथे अचो। दीपक केसवानी जी, आशा चांद जी, नारायण बाबलानी जी, असां दीप प्रज्वलित करे कार्यक्रम की शुरुआत था कयूं। अगे 100 पन्ननि जो किताब पढ़बो तो गाल समझ में ईंदी। उन्हीं का पोइ थी वियो हिकु पेज, उन्हीं का पोइ वक़्तु आयो हिकु लाइन जो, उन्हीं का पोइ वक़्तु आयो हिकु अखर जो, हाणे वक़्तु आहे हिकु एल्फाबेट जो, हिकु अखर जो। हे जेको सत्र आहे हिकु अखर वारो, व्हाट्सएप को भी अॻिते ॾाढो फास्ट फॉरवर्ड जेके ॻाल्हियूं असां अॼु ॾिसण ऐं ॿुधण वारा आहियूं, आश्चर्यजनक टेक्नोलॉजीअ जो केतिरो सदुपयोग सिंधी समाज कंदो, सिंधी संस्थाऊं कंदियूं। सॼे देश जे सिंधी साहित्य अकेडमी जूं पदाधिकारी, उनजी मैनेजमेंट, हीअ स्किल डेवलपमेंट कीअं थींदी। NCPSL जो भी सॼो दारोमदार ऑडियो बुक्स में, वीडियो बुक्स में ऐं ईंदड़ टेक्नोलॉजी की भी अॻिते खणण जूं ॻाल्हियूं असां सिंधी भाषा ऐं साहित्य के वधाइण जूं ॻाल्हियूं कंदासीं। मां प्रथम आशा चांद जी के 2 मिंट, हाणे 2 मिंट माना 60 सेकेंड जेके 1 मिंट में हूंदा आहिनि उहे शुरू था कयूं। मां हीअ अधु मिंट विञाइण नथी चाहियां। जय झूलेलाल प्यारा साथियो, मुंहिंजो नालो आशा चांद आहे। मां सिंधीअ जे वॾनि अदीबनि श्रीमती सुंदरी उत्तम चंदाणी ऐं श्री AJ उत्तम फ्रीडम फाइटर इन्हनि जी धीउ आहियां ऐं मूंखे वॾो फ़ख़ुरु आहे पंहिंजे माइटनि ते। सिंधी ॿोलीअ लाइ प्यार मुंहिंजी माउ जा 2 लाइन्स आहिनि जेके मां चवणु चाहींदसि। सिंध मुंहिंजी अजा सलाह थींदा वञनि था वण ॾिसो, गोद में भारत जे पलजी सभु लॻा सामण ॾिसो। असीं नंढा वॾा थी करे सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइण जी ॻाल्हि करे रहिया आहियूं। सिंधी संगत असांजी NGO आहे, रजिस्टर्ड चैरिटेबल ट्रस्ट आहे, जेका फ़क़ति इन ॻाल्हि में विश्वास रखे थी त सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइणो आहे त फ़क़ति इंटरनेट ऐं मीडिया जे माध्यम सां। इन सिलसिले में असां सिंधी लर्निंग जा प्रोग्राम्स ठाहिया। लर्न सिंधी असां 2003 में CD-ROM रिलीज़ कईसीं ऐं उन खां पोइ लर्न सिंधी वेबसाइट ठहियो ऐं उन खां पोइ आयो लर्न सिंधी ऐप, मोबाइल ते फ्री ऐप। सिंधी सिखण जी हीअ ऐप तव्हीं मोबाइल ते ॾिसी सघो था ऐं सिखी सघो था। सिंधी एंड्रॉइड या iPhone में आहे, छाकाणि जो काफ़ी ॻाल्हियूं तव्हां सभिनी खे असां बाबति ख़बर बि आहिनि। इन मां असां पहिरीं त लर्न सिंधी CD-ROM ठाहीसीं, उन खां पोइ ठाहीसीं ॿारनि जे लाइ पंचतंत्र जूं एनिमेटेड आखाणियूं जेके YouTube ते फ्री में विधल आहिनि। उन खां पोइ असां CD-ROM ठाही आहे सिंधी पहाका इस्तिलाह इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जे मदद सां। असां इंटरनेशनल नर्सरी राइम कॉम्पिटिशन शुरू कयूं आहिनि जेके गुज़िरियल 3 सालनि खां करे रहिया आहियूं। स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन रखीसीं, ॿारनि लाइ सिंधीअ में आखाणी ॿुधायो, आखाणी ॿुधाईंदे पंहिंजो वीडियो कढी ॿार असांखे मोकिलीनि, उहा बि असां कईसीं त वीडियो गीतनि ते ताईं वीडियोस ठाहे मोकिलियो। इहा कॉम्पिटिशन बि असां रखीसीं, पर हाणे हाल त असीं उन्हनि खे इनाम ॾेई रहिया आहियूं 20 कंप्यूटर टैबलेट्स या मोबाइल्स। इन्हनि विनर्स जा सभिनी जा वीडियोज़ असांजे YouTube चैनल सिंधी संगत किड्स ते रखियल आहिनि। सिंधी संगत जा इवेंट्स असां दुबई में करे रहिया आहियूं गुज़िरियल 20 सालनि खां। हीअ असांजो 20हों साल आहे, 19 साल पूरा थी चुका आहिनि। ओके, त सिंधी संगत जे तरफ़ां असां दुबई में हर साल हिकिड़ो प्रोग्राम कंदा आहियूं। दुबई में इहे नृत्य संगीत जो प्रोग्राम, ख़ैर असां 19 साल प्रोग्राम कया आहिनि जेके असीं आर्टिस्ट, हिकु हिंद मां ईंदो आहे, हिकिड़ो सिंध मां ईंदो आहे। ड्रामास बि कंदा आहियूं ऐं प्रोग्राम सिंधी बि हलाईंदा आहियूं।
असां दूरदर्शन ते सिंधी सुराण जे नाले सां 5 साल लगातार स्पॉन्सर कैटेगरी में प्रोग्राम हलायोसीं ऐं उहो 2007 खां वठी 2005 में पूरो कयोसीं। उन वक़्तु असां काफ़ी सिंधी टेलीफिल्म्स ठाहियूं जेके 30 खां मथे हुयूं। उन खां सवाइ केतिरा ई सीरीज़ सीरियल्स ऐं नंढा वॾा प्रोग्राम्स असां ऑडियो प्रोडक्शन्स कया आहिनि, छाकाणि जो माण्हुनि खे टाइम कोन्हे पढ़ण जो, तंहिंजे करे उहो ॿुधनि। इन ख़्याल खां असां प्रोफेसर राम पंजवाणीअ जी समाज शेवक स्टोरी, ही तकिड़ो पियो हले, 2 मिंट ख़बर अथसि, ऐं रीमिक्स लाॾा असां शादियुनि लाइ ठाहिया आहिनि। ॿारनि लाइ सिंधी सिखण जे लाइ असां जुदा जुदा स्कूलनि में वञी करे उन्हनि खे उत्साहित कयो आहे ऐं ही सिंधी मैनेज जेके स्कूल्स आहिनि लॻभॻि 40 खनि आहिनि हेल ताईं, जिन खे असां मिली चुका आहियूं ऐं उन्हनि खे ही प्रोग्राम्स जंहिंमें नर्सरी राइम्स, वीडियोज़ ऐं पंचतंत्र जूं आखाणियूं, जनरल नॉलेज जा वीडियोज़ असां ॾिना आहिनि जीअं नंढनि ॿारनि खे हू ॾेखारे करे इहे सभु सेखारे सघनि। मूंखे इहो ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थी थिए त सचमुच रिस्पॉन्स ॾाढो सुठो आहे ऐं केतिरनि स्कूलनि में पहिरें दर्जे में सिंधीअ में लिखणु पढ़णु सेखारणु शुरू थी चुको आहे। सिंधी संगत असांजो हिकिड़ो वेबसाइट आहे। इन खां सवाइ असां वटि सिंधी संगत टीवी आहे जंहिं ते असांजा केतिरा ई एपिसोड्स वग़ैरह फ्री डाउनलोड करण लाइ आहिनि। सिंधी साथी असांजो कॉन्सेप्ट आहे त जंहिंमें सभई सिंधी असीं इंटरनेट जे माध्यम सां जुड़ूं ऐं उते पंहिंजो नालो दर्ज करियूं। असां वटि हिन वक़्तु 9000 खां मथे सिंधी साथी आहिनि। जेकॾहिं असां वटि ही लखनि जे अंदाज़ में थी वञनि था त शायदि मोदी साहिब खे असीं चई सघंदासीं त असां घटि में घटि लखनि जे मेंबरनि जा सिंधी साथी जिन खे असां बणायो आहे। इन जे तहत ॿियूं बि घणेई ॻाल्हियूं आहिनि जेके मां हिन वक़्तु नथी चवां। असीं चाहियूं था त हिकु ऐप ठाहियूं ऐं उन में वधीक इंफॉर्मेशन ॾियूं। असां अॻु में बि हिकु ऐप ठाही आहे सिंधी सिखण जी ऐं हाणे हीअ ॿी साथी थींदी असांजी ॿी ऐप। असां यूट्यूब ते असांजी प्रेज़ेंस आहे जंहिंमें 12 मिलियंस खां मथे माण्हुनि असांजा प्रोग्राम्स ॾिठा आहिनि ऐं इन खां सवाइ असांजा सिंधी संगत किड्स ते प्रोग्राम्स आहिनि। असां सिंधी संगत चैनल जे लाइ लगातार कोशिशि कई आहे। साल 2007 खां वठी दादा राम जेठमलाणीअ नेठि सिंधी संगत यूट्यूब ते हिकिड़ो चैनल आहे जंहिंमें असांजा वीडियोज़ आहिनि। चलिए इन शॉर्ट ही जेके तव्हां ॾिसो था 2 टे पिक्चर्स असां दूरदर्शन जे असांखे सिंधियुनि जो चैनल हुजणु खपे 24 कलाकनि जो। इन सिलसिले में असीं राम जेठमलाणी मां ऐं दादा LK आडवाणी 2012 में गॾिया हुआसीं श्री मनमोहन सिंह सां। कुझु बि न वरियो, आख़िर उन्हनि इहो ई आश्वासन ॾिनो, इहा ई असांखे आसरो ॾिनो त असीं कुझु कंदासीं, पर न थियो। तॾहिं असां साल 2015 में दादा राम जेठमलाणी असांजे नाले सां रिट पिटीशन दाख़िल कई। अञा ताईं हुननि कुझु बि न थी सघियो आहे, छाकाणि जो सरकार एफिडेविट ॾियण ई नथी चाहे त हू सिंधियुनि खे सिंधी चैनल छो नथा ॾियनि। हाणे इन जे लाइ असां कोशिशि करियूं पिया। अच्छा, हीअ एफिडेविट जा डेट्स आहिनि। हीअ जेके डेट्स आहिनि इन्हनि ॾींहंनि ते असांजूं हलियूं आहिनि शुनवायूं, यानी हियरिंग्स इन हाई कोर्ट दिल्ली में, जेके ताईं पाण इंटरनेट ते बि ॾिसी सघो था। असीं रुगो इहा ई ॻाल्हि करे सघूं था त हाणे जेका नेक्स्ट असांजी हियरिंग आहे उहा 11 अप्रैल 2019 ते आहे। उन खां अॻु में जेकॾहिं को बि सरकारी अमलदार कंहिं नमूने सां कोशिशि करे सघे थो त हीअ असांजो चैनल जो जेको मसइलो आहे उहो हल थी सघे थो। हिकु ॻाल्हि असांखे यादि रखणु खपे त असांखे इन ॻाल्हि जी चिंता नाहे करणी त कीअं सॉफ्टवेयर कीअं ईंदो, असां वटि आहे ई कोन। इहो असांजो आहे ई कोन कमु त असीं सॉफ्टवेयर पाण ठाहे सरकार खे ॾियूं। सरकार जॾहिं असांखे चैनल ॾिए थी तॾहिं इहो हुनजो फर्ज़ थो थिए त उन जे लाइ सॉफ्टवेयर तयारु करण जे लाइ असांखे पैसा ॾेई कॉन्ट्रैक्ट्स ॾे, जीअं उहो ॿियनि ॿोलियुनि लाइ करे थी। तंहिंजे करे अचो त सोचूं त इहो चैनल कीअं हासिलु कयूं, जेका NCPSL साहिबनि जी बि ज़रूरु मर्ज़ी आहे। मां वधीक कुझु न चवंदसि, फ़क़ति इहो ई चवंदसि त लहर लोॾे में रहिया सिंधी घणो अरसो मगर, सॾ करे हथरा झले निकिता समुंड जागरण ॾिसो, अचो त ही समुंड गॾिजी जागियूं। जय झूलेलाल। धन्यवाद आशा जी।